बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही मुस्लिम दी हदीस नंबर 4492। अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा का रिवायत है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन अहदस फी अमरिना हादा मा लैसा मिन्हु फहुव रद्दुन। जै शख्स असांजे हिन दीन इस्लाम में कंहिं नई शइ खे ईजाद कयो, कंहिं नए तरीक़े खे ईजाद कयो जेको तरीक़ो अॻु इस्लाम में न हुयो, त उन तरीक़े जी दीन जे अंदर काई हैसियत न आहे ऐं उहो मरदूद आहे। हदीस जो मतिलबु आहे त का अहिड़ी शइ, को अहिड़ो तरीक़ो जंहिंजो सबूत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां न हुजे, जंहिंजो सबूत असहाबन सगोरन खां न हुजे ऐं बाद जी ईजाद कयल उहा शइ हुजे या बाद जो ईजाद कयल उहो तरीक़ो हुजे, त उहो तरीक़ो उन जी इस्लाम में काई हैसियत न आहे। अॼु असां ॾिसूं था त उम्मत जा घणा अफ़राद अहिड़नि बिदअतनि जे अंदरि मुब्तला आहिनि, अहिड़नि तरीक़नि जे अंदरि मुब्तला आहिनि जंहिंखे उहे दीन सम्झी कनि था, हालांकि उन्हनि तरीक़नि जो, उन्हनि शयुनि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां ऐं न असहाबन सगोरन खां उन शइ जो सबूत आहे। अॼु बिदअत या सुन्नत खे सुञाणण लाइ सभ खां आसान तरीक़ो इहो आहे त जंहिं शइ जो सबूत अल्लाह जे रसूल खां हुजे या अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन खां हुजे, त उहा शइ क़ाबिले अमल आहे। ऐं जंहिं शइ जो सबूत, जंहिं तरीक़े जो सबूत न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां हुजे ऐं न सहाबन खां हुजे, त उहो तरीक़ो जेतोणीक चङो हुजे, जेतोणीक सुठो हुजे, पर उहो दीन नथो थी सघे ऐं उन ते अमल, दीन सम्झी अमल करण इहो बिदअत आहे ऐं बिदअत गुमराही आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी जी बिदअत खां हिफ़ाज़त फरमाए।